असां से पुरमन तरीक़े से पंहिंजे 24 तारीख़ ते इवेंट लाइ फाइनल कॉल ते इस्लामाबाद वञूं पिया। कराची का निकिता आहियूं, कंहिंखे तकलीफ़ कोन थी। हैदराबाद से निकितासीं न थी। जामशोरो क्रॉस कयोसीं, दादू क्रॉस कयोसीं, पुरमन तरीक़े सां वञूं पिया। असांजी मंज़िल ॿी आहे शिकारपुर में अची इहे जेके धाड़ेलनि खे नथा संभाले सघनि, इहे धाड़ेलनि जा साथारी जेके पुलिस वारा आहिनि उन्हनि स्टेट फायरिंग करे असां ते गाॾियुनि खे बीहारियो आहे। हिनखे शर्म नथो अचे? हे पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी पार्टी जी हुकूमत आहे, शहीद बीबी जी हुकूमत आहे। बिलावल खे जवाबु ॾियणो पवंदो। असां पुरमन वञूं था, फायरिंग कई वई असांजे मथां, असांजा माण्हू अलाए ज़ख़्मी आहिनि, अलाए खणी विया आहिनि। बाबा कचे में मुंहुं ॾियो, धाड़ेलनि खे मुंहुं ॾियो। तव्हां वर्दी में धाड़ेल आहियो जिन्हनि फायरिंग कई आहे। इहो नफ़रत पैदा कई आहे। असां निकिता आहियूं, असां हिते धरनो था ॾियूं, असांजे पुलिस वारनि जे ख़िलाफ़ FIR कटी वञे ऐं असांजा माण्हू फौरन असांजे हवाले कया वञनि। रोकण न वञो, अॻिते रुकावट त अॻिते न वञो। बाबे जी हुकूमत हली वेंदी। इन करे टे जेके हुननि फायरिंग कई आहे टायरनि ते, माण्हुनि ते। बाक़ी असां हिते मौजूदु आहियूं। बाक़ी असांजो काफ़िलो पोइ ते रुकिजी वियो आहे। कराची खां कराची खां रस्ते में थींदो वियो आहे। ॿियो असां मोटाए छॾियो आहे। पोइ हिते वरी पोज़ीशन ख़राबु आहे। मालदो फौरी तौर ते असांजा माण्हू छॾीनि। असांजा अञा जी 2-3 गाॾियुनि जा माण्हू कया आहिनि। असांजे FIR दाख़िल कई वञे पुलिस जे मथां ऐं असांजा माण्हू फौरन हवाले कया वञनि ऐं असां सां माफ़ी घुरी वञे त असांखे पुरमन तरीक़े सां छो ज़्यादती कई आहे। न सही न को कराची में थियो, न को हैदराबाद में, न को जामशोरे में, न को दादू में, न को लाड़काने में, शिकारपुर में अची वियो। अफ़सोस जी ॻाल्हि।